बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आया मोहम्मद राशिद ब्लॉगर कोर्स के 7वें लेक्चर में भली कार। गुज़िरियल लेक्चर में असां पंहिंजे ब्लॉग जे टेम्पलेट में कुछ तब्दीली कयूंसीं, जंहिंमें असां स्लाइडर खे मटाइण सिखियोसीं। उन में असां पंहिंजूं तस्वीरूं तब्दील कयूंसीं। अॼोके हिन लेक्चर में असां कुछ वधीक फीचर्स ते कमु कंदासीं, जंहिंमें विजिट्स वग़ैरह आहिनि। इन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब जे बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो त जीअं हर नई वीडियो जो इतला तव्हां ताईं पहुचंदो रहे। हीअ असांजो ब्लॉग आहे जेको असां ठाहियोसीं। हिन में ही साइड बार आहे। साइड बार में विजिट्स ॾिनल आहिनि। सभ खां पहिरियां टॉप ते सर्च आहे। सर्च बॉक्स आहे त जीअं को बि यूज़र जेको आहे पोस्ट वग़ैरह कंहिंखे आसानी सां ॻोल्हे सघे। तंहिंखां पोइ हिते जिथां असां थीम डाउनलोड कयोसीं उन्हनि जी हिते लिंक ॾिनल आहे वेबसाइट जी। असां हिन विजिट खे जेको आहे डिलीट कंदासीं। तंहिंखां पोइ हेठि स्टेप्स ॾिनल आहिनि, जंहिंमें पॉपुलर आहे, टैग्स आहे, ब्लॉग आर्काइव आहे। असां हिन हिसे खे अॼु जेको आहे एडिट कंदासीं। एडिट करण जे लाइ असां पंहिंजे ब्लॉग जे एडमिन पैनल लाइ ईंदासीं। साइड बार में ॾिनल बटन लेआउट ते क्लिक कंदासीं त हिते असांजी सॼी सेटिंग जेका आहे उहा मौजूदु आहे। असां हिते साइड बार ॻोल्हींदासीं। साइड बार जो ही पहिरियों टैब आहे, जंहिंमें पॉपुलर पोस्टेस अचे पियो, अबाउट मी आहे, ब्लॉग आर्काइव, एट्रीब्यूशंस वग़ैरह। नेव बार असां सभ खां पहिरियां हिन लिंक खे ख़तमु कंदासीं जेका असां ॾिठी हुईसीं सर्च बार जे हेठां हुई। जेका टेम्पलेट वारनि जी लिंक आहे। हिनखे एडिट ते क्लिक कयोसीं त हिकिड़ो अलॻि सां विंडो खुली ईंदी। हिते रिमूव जो ऑप्शन बटन हेठि ॾिनल आहे, हिन ते क्लिक करियो। तंहिंखां पोइ ओके कयो त हीउ विजिट असांजी वेबसाइट तां डिलीट थी चुको आहे। तंहिंखां पोइ हीउ साइड बार टैब जी पहिरीं जेका टैब आहे उहा आहे। असां पॉपुलर पोस्ट ते एडिट कंदासीं। एडिट करे हिनखे असां कुझु सेटिंग्स आहिनि जेके तब्दील करणु चाहियूं। मिसाल टाइटल वग़ैरह आहे, टाइटल असां साॻियो ई था रखूं। तंहिंखां पोइ मोस्ट व्यूड ही पुछे पियो ऑल टाइम्स, लास्ट ईयर, लास्ट 30 डेज़, लास्ट 7 डेज़। असां हिनखे हिते ऑल टाइम था ॾियूं, मतिलबु कुल वक़्त जो जेको पॉपुलर पोस्टेस हुजनि उहे टॉप ते हिन विजिट्स में जेको आहे शो थियनि। तंहिंखां पोइ हेठि सेटिंग्स आहे, पोस्ट टाइटल ऐं थंबनेल। हा, इमेज थंबनेल जेको आहे पुछे पियो उहो शो थियणु घुरिजे या न घुरिजे। असां हिते चेक कयो आहे त थंबनेल बि नज़र अचणु घुरिजे। ऐं डिस्प्ले ही पुछे पियो केतिरो पोस्टर्स जेको आहे शो थियनि। मिसाल तौर ते असां 4 पोस्टूं शो करणु चाहियूं था। तंहिंखां पोइ सेव ते क्लिक कंदासीं त असांजूं तब्दीलियूं महफ़ूज़ थी वेंदियूं। सर्विस अनअवेलेबल एरर पियो अचे, ख़बर न आहे छाजे करे पियो अचे। असां वरी हिनखे हिकु भेरो ट्राए करे था ॾिसूं। सर्विस अनअवेलेबल, शायदि कोई इशू आहे टेम्पलेट जो। असां हिकु भेरो हिनखे रिफ्रेश करे था ॾिसूं पंहिंजे ब्लॉग खे। जीअं तव्हां ॾिठो त टेम्पलेट वारी जेका लिंक हुई उहा हितां ख़तमु थी चुकी आहे। तंहिंखां पोइ हीअ अबाउट मी जो सेक्शन आहे। असां हिन में जेका तब्दील करणु चाहियूं हिन गैजेट ते एडिट जे बटन ते क्लिक करियो। टाइटल वग़ैरह तब्दील करिणो आहे टाइटल तब्दील करियो। शो अबाउट मी हिनखे चेक कयो, अनचेक कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। तंहिंखां पोइ सेव ते क्लिक करियो। तब्दीलियूं महफ़ूज़ थी चुकियूं। ईअं ई ॿिया बि खोड़ सारा विजिट्स आहिनि। ईअं तव्हां हिक खे एक्सप्लोर कयो ऐं उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ एडिट कंदा वञो। असां हाणे ॾिसूं त हिते ॿिए टैब में टैक्स ॾिनल आहिनि त हिनखे एडिट था करियूं। ही लेबल्स आहिनि, ऑल लेबल्स। हिनखे असां शो नंबर ऑफ पोस्टेस पर लेबल, जेकॾहिं असां हिते तइदाद ॾेखारणु चाहियूं त उहो बि असां हिन ते चेक करे ॾेखारे सघूं था। हिनखे सेव कयोसीं। हिन वक़्तु असां वटि का बि जेका आहे टैग जेका आहे उहा मौजूदु न आहे, उन करे हिते शो न पियूं थियनि। असां टैग जेकॾहिं असां नई टैग एड कंदासीं त उहा हिते शो थींदी। उनखां पोइ टे टैब आहे ब्लॉग आर्काइव नाले सां। हिन में ते उहे तारीख़ूं ॿुधाए पियो जंहिं तारीख़ ते असां जेको आहे ब्लॉग जी पोस्ट क्रिएट कईसीं। ईअं जीअं तव्हां हर नई तारीख़ ते जेका पोस्ट क्रिएट कंदा वेंदा उहा हिते तारीख़ ॾेखारींदो वेंदो ऐं उन तारीख़ ते तव्हां क्लिक करण सां उहे समीरूं पोस्टूं तव्हांखे हिकु जॻह ते ॾेखारींदो। तंहिंखां पोइ हीउ फुटर जो हिसो आहे। असां मिसाल जे तौर ते हिन फुटर जे हेठें हिसे खे असां ख़तमु करणु चाहियूं या रखणु चाहियूं, उहा असांजी मर्ज़ी आहे। असां वापसि डैशबोर्ड ॾांहुं आयासीं। हाणे हिते ही फुटर जो हिसो आहे। हिन में 3 कालम ॾिनल आहिनि। असां मिसाल जे तौर ते ही फुटर जो हिसो जेको आहे उहो नथा रखणु चाहियूं त असां हिन ते एडिट ते क्लिक करे असां ही लेबल्स जेके आहिनि जेके वेजिट्स आहिनि उन्हनि खे असां रिमूव कंदासीं। असां हिनखे बि रिमूव कयोसीं, हिनखे बि रिमूव कयोसीं ऐं असां हिनखे अबाउट अस सेक्शन खे बि फुटर मां रिमूव पिया कयूं। असां हिते सेव जे बटन ते क्लिक कयोसीं। तंहिंखां पोइ वरी वापसि असां रिफ्रेश करे था ॾिसूं पंहिंजे ब्लॉग खे। ही तव्हां ॾिठो त हेठियों हिसो असांजो जेको आहे उहो ख़तमु थी चुको आहे। असां जेकॾहिं कोई नऊं विजिट्स लॻाइणु चाहियूं त असां एड गैजेट ते क्लिक कंदासीं। हिते कुझु गैजेट्स ॾिनल आहिनि जंहिंमें एडसेंस आहे, फीचर्ड पोस्ट आहे, ब्लॉग सर्च आहे, कस्टम HTML या जावास्क्रिप्ट आहे,
प्रोफाइल वग़ैरह, ब्लॉग आर्काइव, पेज हेडर, फॉलोअर्स, इमेज विथ जेकॾहिं असां लगाइण चाहियूं गैजेट जे ज़रिए लॻाए सघूं था। पेजिस आहिनि, कस्टम टेक्स्ट आहे, पॉपुलर पोस्ट आहिनि। असां फ़िलहालु हिन खे जेकॾहिं लॻाइण चाहियूं था, हिन ते असां प्लस जे निशान ते क्लिक कंदासीं, हिनखे ऑल टाइम ॾिनोसीं, हिते पोस्ट असां तब्दील कयोसीं, 4 पोस्ट ॿुधायोसीं ऐं सेव जे बटण ते क्लिक कयोसीं त असांजो गैजेट जेको आहे उहो शामिलु थी चुको आहे। असां हिकु भेरो हिन ते सेव जे बटण ते क्लिक कंदासीं, तंहिंखां पोइ असां पंहिंजे ब्लॉग खे रिफ्रेश कंदासीं। जी तव्हां ॾिठो त हिते पॉपुलर पोस्ट जो गैजेट लॻी चुको आहे। जीअं पोस्ट खे कोई क्लिक कंदो, उन ते घणा व्यूज़ ईंदा त उहा पोस्ट हिन पॉपुलर पोस्ट जे गैजेट में नज़र अचणु शुरू थी वेंदी। मिसाल तौर ते असां हिन पोस्ट ते क्लिक था कयूं त हिनखे हिकिड़ो व्यूज़ अची वियो। असां वरी वापसि होम पेज ॾांहुं था वञूं। तव्हां ॾिठो त हिन पॉपुलर पोस्ट में पोस्टनि जी फ़हरिस्त शामिलु थी चुकी आहे। अॼोके लेक्चर में एतिरो ई। असां अॻिए लेक्चर में कुझु वधीक तब्दीलियूं कंदासीं। हिन वेबसाइट में असां कुझु वधीक तब्दीलियूं कंदासीं, जंहिंमें सोशल लिंक्स वग़ैरह आहिनि, असां उन्हनि खे तब्दील कंदासीं ऐं कुझु नवां विजेट्स लॻाइण सिखंदासीं, जंहिंमें फेसबुक पेज जो विजेट्स आहे उहो बि असां लॻाइण सिखंदासीं। अॼोके लेक्चर में ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं नए मौज़ू सां गॾु।